दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो ज़िले दादू तरफ़ां दरिया मां गैर कानूनी 6 कैनाल कढण ख़िलाफ़ मरकज़ी सर ते अलामा काज़ी लाइब्रेरी खां पैदल मार्च करे हथनि में बैनर प्ले कार्ड खणी वफ़ाक़ी हुकूमत सिंध हुकूमत जी ग़लत पॉलिसियुनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदा दादू प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि मोहम्मद हाशिम खोसो, मुमताज़ खोसो, शहबाज़ अली, जमाली अहमद अली, बाग़ी उर्स खुश्क राज लकारी ॿियनि चयो त सिंधु मां कैनाल कढण वारा मुल्क जे गद्दार आहिनि। सरसब्ज़ सिंध खे बंजर बणाइण, चोलिस्तान खे आबाद कंदड़ चीनी सूबनि जा वफ़ादार नाहिनि। हुननि चयो त चीनी सूबनि जी अवाम खे हुननि ज़ालिमनि अॻियां दीवार थी बीहणो आहे। सिंध जो पाणी बंदि थियण न ॾींदासीं। ही ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे। असां सिंधु मां कैनाल कढंदड़नि सां हर महाज़ ते जंग कंदासीं। हुननि चयो त सॼी सिंध जो बचो बचो हिननि ज़ालिमनि सां मुज़ाहमत कंदासीं। हुननि चयो त सिंध मां कैनाल कढंदड़ फ़ौरन सिंधु मां कैनाल कढण वारो मनसूबो रद्द कयो वञे, न त ॿी सूरत में ज़ालिमनि सां मुज़ाहमत जारी रखंदासीं।